मुंहिंजा शींहं बि छिलकंदा आहिनि। ही घर छॾे वञो, इन मिल्कियत जा मालिक असीं आहियूं। तुंहिंजे ॻोठ खे सारे खार करे छॾींदासीं। मुझी तो सब दिल लगी वही है, मैं दिल से था मजबूर आया। बोला इश्क दियो दीजा। अरे हन पलीसन जो सिंध में साह करण बंद कर। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 धरतीअ ते कतार पैदा थींदो, वारिस उनखे बेवारसो करे मारींदो। बाबा सब चलाओ।